नाज़रीन, सिंध की तारीख़, तमद्दुन ऐं तहज़ीब समेत सक़ाफ़ती शयुनि खे महफ़ूज़ करण लाइ सिंध अजाइब घर नाले इदारो क़ाइमु करे उन में मॉडल रखी माज़ीअ खे महफ़ूज़ कयो वियो आहे, जिते माण्हुनि खे माज़ीअ जी सक़ाफ़ती शयुनि खां वाक़िफ़ करण लाइ ख़ासि इंतज़ाम कया विया आहिनि। उन हवाले सां SS न्यूज़ जे रिपोर्टर ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकी ख़ासि स्टोरी तयारु कई आहे। अचो त ॾिसूं। सिंध म्यूज़ियम हैदराबाद सिंध की सक़ाफ़त के उजागर कंदड़ ही अहम इदारो 1961 में वजूद में आयो। सिंध म्यूज़ियम नेशनल हाईवे ते रानी बाग हैदराबाद के वेझो क़ाइमु आहे। साईं सिंध म्यूज़ियम जेको आहे सो हिकिड़ो पंहिंजी तारीख़ी शयुनि खे गॾु करण जो हिकिड़ो इदारो आहे ऐं हिन में इलाही सारी तारीख़ी शयूं गॾु आहिनि। त तव्हां असांखे ॿुधायो त हीउ इदारो कॾहिं क़ाइमु थियो ऐं हिन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं रखियूं? अच्छा, हीउ इदारो 1961 में क़ाइमु थियो आहे ऐं नबी भाई बलोच साहब ऐं ॿियो पंहिंजो ज़फ़र काज़मी साहब जी एफर्ट सां हीउ इदारो क़ाइमु थियो आहे। इन में जेको आहे उहो असां हिते सिंध जी सक़ाफ़त खे रिप्रेज़ेंट था कयूं ऐं जेको सिंध से ताल्लुक़ जेको शयूं आहिनि मीरनि जे दौर जी, करोड़नि जे दौर जी, उहे शयूं हिते रखी आहिनि। पर असां हिते रुॻो घणो करे 80% जेको आहे रिप्रेज़ेंटेशन आहे उहा सिंध जी आहे। असां साईं ज़फ़र काज़मी सां गॾु कमु कयो आहे उनजी शागिर्दी में। हिन म्यूज़ियम में तमामु सिंध जूं नायाब शयूं रखियल आहिनि माशाअल्लाह। हीअ असांजो म्यूज़ियम ॿिए पूरे पाकिस्तान में डिस्प्ले जे लिहाज़ सां मुनफ़रिद आहे। हिन में ज़फ़र काज़मी पंहिंजे हथ जो कमु थियल आहे। असांजो शुरूआति थिए थी पंहिंजो मोहन जो दड़ो आहे, अमरी जो दड़ो आहे, उन खां पोइ मोहम्मद बिन क़ासिम जो प्री इस्लामिक दौर आहे, वरी मोहम्मद बिन क़ासिम जो दौर, बंबोर जो क़िलो असां मॉडल ठाहियो आहे हिन में। उन खे अलावा जेके बि सिंध में असांजो क़ौमूं हुकुमरानी करे वियूं आहिनि, हुकूमतूं समा, सुमरा, मुग़ल, कल्होड़ा, टालपुर, एसी ताईं इन सभिनी जो सामान असां डिस्प्ले थियल आहे। हितां जेकी पाण एंट्री थिया आहियूं हीअ आर्कलाइजी गैलरी आहे। हिते पूरो हिकिड़ो कल्चर पंहिंजो ज़फ़र काज़मी साहब जेको पंहिंजो फाउंडर म्यूज़ियम हुयो उन पूरो असांखे म्यूज़ियम हिते ठाहे ॾिनो। असांजी पूरी कल्चर आहे, सक़ाफ़त आहे। उन खां पोइ हीअ जेको पाण जीअं झूले वटि बीठा आहियूं हीअ असांजे हाला जो मशहूरु कमु आहे, इनखे जंडी जो कमु चवंदा आहियूं। हीअ असां इस्लामाबाद में ठाहिया। 23 मार्च फ्लोट हलंदा आहिनि सिंध सरहद बलूचिस्तान पंजाब, त उते फ्लोट जे हवाले सां उते ठाहियोसीं, पंहिंजो कल्चर ॾेखारियो इस्लामाबाद में। इन खां पोइ वरी पाण ॿी हिकिड़ी गैलरी ॾिसंदासीं, उन में जेके असां पंहिंजा हुनरमंद विहारिया आहिनि, सिंधी आर्टिज़न जेके आहिनि, उन में अजरक कीअं ठहे थी, कपिड़ो कीअं ठहे थो, लुंगी कीअं ठहे थी, ऐं काफ़ी हिकिड़ो मवाद उते असां ॾेखारियो त असांजा जेके हुनरमंद सिंधी आहे या उन्हनि जा कहिड़ा कहिड़ा हुनर हुआ, कहिड़ा कहिड़ा कम हुया, उहे सॼा असां डिस्प्ले कया आहिनि। उहे तव्हांखे असीं उते ॾेखारींदासीं। फ़िलहालु जंहिं गैलरी में बीठा आहियूं, आमरी, कोडी जी, मोहन जो दड़ो, काहू जो दड़ो, उन खां पोइ गंधारा आर्ट, वरी इस्लाम स्टार्ट थियो। मोहम्मद बिन क़ासिम चवंदा जॾहिं सिंध में आयो साईं इस्लाम स्टार्ट थियो। ससी जो शहर बंबोर, ऐं अॻियां हलूं था जिन पाकिस्तान ठहण खां पहिरीं जिन सिंध जे मथां हुकुमरानियूं कयूं, सभ खां पहिरीं सूमरा अचनि था, समा अचनि था, मुग़ल अचनि था, पोइ कलोड़ा अचनि था, आख़िरी दौर जेको तालपुरनि जो, जंहिंमें होश मोहम्मद शीदी साहिबु जंहिं चयो मरसूं मरसूं सिंध न ॾिसूं, त उहो असांजो दौरु आहे तालपुरनि वारो, ब्रिटिश दौरु अंग्रेज़नि जो। वरी हिन पासे हलंदासीं, उते असां हिकिड़ा पंहिंजा लिबास ॾेखारिया आहिनि, ड्रेसिस ॾेखारी आहे, जेकी असां पंहिंजे जेके कबीला हूंदा हुआ उन्हनि खे वरी ड्रेसिस जे ज़रिए सुञातो वेंदो हुयो। मेंगवाड़नि जो अलॻि कपिड़ा आहिनि, भीलनि जा अलॻि अलॻि आहिनि, समाट, चवाण, बलोच, सूमरा। उन खां पोइ असां ड्रेसिस जे ज़रिए ॾेखारियो त असांजे जेके सिंधी माण्हू हुया या जेके कबीला हुया उन्हनि जी सुञाणप जेकी आहे सा इन्हनि जे लिबासनि जे हवाले थी वेंदी, पुछण जी ज़रूरत न पवंदी, कपिड़नि मां ॾिसी ऐं उन्हनि खे सुञातो वेंदो त फलाणे कबीले सां इन्हनि जो तालुक़ु आहे। हिन अहम इदारे में सिंध जी सक़ाफ़त सां गॾु पाकिस्तान जी सक़ाफ़त खे पिणु उजागर कयो वियो आहे। सिंध म्यूज़ियम में गुज़री वियल दौर जे कई हज़ार साल पुराणी तहज़ीब खां अॼु जी तरक़ी याफ़्ता दौर ताईं जी हक़ीक़ी अक्कासी कई वई आहे। हीउ म्यूज़ियम 1961 में वजूद में अचण खां पोइ तालीम खाते हुकूमत सिंध जी सरपरस्ती में रहियो ऐं 1988 में सक़ाफ़त ऐं सियाहत खातो बाक़ाइदा क़ाइमु करे सिंध म्यूज़ियम खे उन में ज़िम कयो वियो। उन सां गॾु रांदियुनि ऐं नौजवाननि जे मामलनि जा
जा खाता गॾाए सिंध सकाफ़त सियाहत रांदियूं ऐं नौजवाननि जे मामलनि ते हिकु बाज़ाब्ता सरकारी खातो जोड़ियो वियो, जंहिंजो सेक्रेटरी अब्दुल हमीद आखूंद मुक़ररु थियो। सिंध म्यूज़ियम हैदराबाद जो पहिरियों बाज़ाब्ता डायरेक्टर यगानो मुसविर ज़फ़र काज़मी मुक़ररु थियो, जंहिं इंतहाई जफ़ाकशी सां काफ़ी गैलरियूं तयारु कयूं, जिन में पथर जे ज़माने वारी तहज़ीब, इस्लामी तहज़ीब, ख़ासि तौर ते सिंध जी तहज़ीब ऐं सिंध में मुख़्तलिफ़ दौरनि में हुकूमत कंदड़नि जा तारीख़ जे हवालनि सां शोकेस ठाहे अकासी कई वई आहे। सिंधी घर सिंध म्यूज़ियम जे रिसेप्शन खां अंदरि दाख़िल थियण ते सिंधी घर ते नज़र पए थी, जंहिंमें हिकु पलंग ते पोड़ो बुज़ुर्ग तस्बीह पढ़ंदे ऐं हिकु ॿार सिंधी लिबास में काठ जी पटी ते मस सां अलबे जा अखर लिखंदे माडन रखियल आहिनि ऐं संदन साम्हूं पींगे में हिकु औरत सिंधी लिबास में लुॾी रही आहे ऐं साम्हूं चुल्ह जे ठिकर जे कुने में ॿोड़ रधिजे पियो। अनाज वग़ैरह रखण लाइ गुंदी ऐं थांव बि रखियल आहिनि। ॾिसंदड़ ईअं महसूसु कनि था जीअं हिकु सिंधी घर में दाख़िल थिया आहिनि। हिन सिंधी घर में रखियल मॉडल ॾिसण सां ईअं लॻे थो जीअं हिकु ख़ानदान जी अकासी कई वई आहे ऐं साम्हूं ठटे जे पुराणियुनि मंगनि वारियुनि जायुनि जो ॾेख ॾेई रहिया आहिनि। इंसानी इर्तिक़ा जे दौर जी गैलरी में ॾिसंदड़नि लाइ सोलार सिस्टम, जियालॉजिकल चार्ट, जंहिंमें मुख़्तलिफ़ दौरनि खे निमाया ॾेखारियो वियो आहे। सिंध जे सरज़मीन ते मौजूदु मुख़्तलिफ़ मैदानियात जा नमूना रखियल आहिनि। जंगली जीवत जी शोकेस में फ़ासिलनि पहाड़ी जानवर ॾेखारिया विया आहिनि। हिकु शोकेस में सिंध में पैदा थींदड़ मुख़्तलिफ़ वणनि जा नमूना रखिया विया आहिनि, जेके हिकु ॿेले जो मंज़र पेश कनि था। टिनि शोकेसनि में इंसानी इर्तिक़ाई दौर पेश कयो वियो आहे, जेको इंसान जी अवाइली पथर वारे दौर खां वेंदे मैदानी दौर मोहन जो दड़ो ताईं अकासी थियल आहे, जंहिंमें उहो पिणु ॾेखारियो वियो आहे त इंसान केतिरा ई मरला तय करे हिन दौर ताईं पहुतो आहे। आर्कियोलॉजिकल गैलरी में सिंध सूबे में हुकूमत कंदड़ हुक्मराननि जी तारीख़ वारो शोकेस मौजूदु आहे। मिसाल तौरु अरब, सुमरा, समा, अरगोन, तरखान, मुग़ल, कलोड़ा, टालपुर ऐं अंग्रेज़ हुक्मराननि जा तारीख़ुनि समेत शोकेस ॾिसण वटां आहिनि। उनखां सवाइ ॿुध धर्म खां इस्लाम जे अचण ताईं जा मुख़्तलिफ़ शोकेस पिणु क़ाबिले सजाया विया आहिनि। एथनोलॉजिकल गैलरी में सिंध में रहंदड़ मुख़्तलिफ़ क़बीलनि जा शोकेस ठहियल आहिनि, जिन में उन्हनि क़बीलनि जा लिबास, ज़ेवर, मुख़्तलिफ़ साज़, हथियार ऐं उन्हनि जा सकाफ़ती दवादरात रखियल आहिनि। आर्टिफिकेट गैलरी हुनरमंदनि जी गैलरी में सिंध जे हुनरमंदनि खे कमु कंदे ॾेखारियो वियो आहे। उन्हनि में कुंभार खे मिटीअ जो चक हलाईंदे, छिपूं ऐं दॿकियूं ठाहींदे, कोरीअ खे अॾाणे ते कपिड़ो ठाहींदे, रंगरेज़ खे अजरक ठाहींदे, लोहार खे लोह जी पली हलाईंदे ऐं जंडीअ वारे खे जंडीअ जो कमु कंदे ॾेखारियो वियो आहे ऐं आख़िर में सिंधी घर जो मंज़र ॾेखारियो वियो आहे। उन सां गॾु उन गैलरी में इज़ाफ़ो कंदे सोनारो, लुंगी ऐं ॿियनि शयुनि खे पिणु ॾेखारियो वियो आहे। ज़फ़र काज़मी आर्ट ऐं ग्राफिक गैलरी में हर महीने मशहूरु आर्टिस्टनि जी पेंटिंग्स नुमाइश, मशहूरु शख़्सियतुनि जे हवाले सां संदन तस्वीरी नुमाइशूं करायूं वञनि थियूं ऐं ताज़ो ई हाल में ज़फ़र काज़मी जो कार्नर क़ाइमु कयो वियो आहे। उनखां सवाइ मौजूदा दौर जे ॾाहे मोहम्मद इब्राहिम जोयो कार्नर ऐं ॿियनि मशहूरु शख़्सियतुनि जा कार्नर पिणु तयारी जे मरहले में आहिनि। तहरीक आज़ादी जी गैलरी में बिल्कुलु उहे ॾेखारियो वियो आहे त तहरीक आज़ादी में हिसो वठंदड़ शख़्सियतुनि जूं तस्वीरूं मुख़्तसिर कैप्शन सां गॾु रखियल आहिनि ऐं घुमंदड़नि जो मर्कज़ निगाह आहिनि। सिंध म्यूज़ियम असांजे असल में सिंध जी सकाफ़त आहे। सदियुनि खां रवायतुनि खां हे असांजी अजरक, टोपी, हे सिंधी सकाफ़त असांजी माना तमामु हली रही आहे ऐं 4 डिसंबर ते वरी अची रही आहे। तमामु सुठे नमूने असां वरी इंजॉय कंदासीं। पूरी सिंध कुंड कुर्छ हर माण्हू माना उटली पवे थो हिन सिंध जी सकाफ़त, हिन अजरक, हिन धरती मां जे लाइ। सिंधी सकाफ़त आहे असांजे हिते ईंदा आहियूं, हिते सुकून अची वेंदो आहे तमामु घणो असांखे। इस्लामी गैलरी में क़ुरान पाक जा क़दीम कलमी नुस्ख़ा, क़दीम ज़माने जा सिक्का ऐं इस्लामी नवादरात रखिया विया आहिनि। ओपन एयर सेक्शन, हिन सेक्शन में सिंध जो ॻोठ ॾेखारियो वियो आहे, जंहिंमें हिकु वॾेरे जी औताक, थर जी चोरनि, नार, हरलो ॾेखारियो वियो आहे। सिंध म्यूज़ियम जे मेन गेट जे साम्हूं हिकु गिफ्ट शॉप पिणु आहे, जंहिंमें सिंध जूं सूखड़ियूं रखियल आहिनि, जेके घुमंदड़ ऐं ॿाहिरिएं मुल्कनि जा महिमान ख़रीद कनि था ऐं पंहिंजे पंहिंजे इलाइक़े में तोहफ़ो सम्झी खणी वञनि था। हीउ हैंडीक्राफ्ट जो कमु घणेई घणो थर थींदो आहे, चयो त लेबर सस्ती आहे, पर ॿियनि कुंडनि कुर्छनि में हाणे ईंदो आहे। ऐं टोपीअ जे अॼुकल्ह त अवां ॾिसो नंढो वॾो ॿार टोपी ॾे, हितां मार्केट मां वॾी सेल थी वेंदी माण्हुनि जी। अॻे साल मां मल्हायो, उन जी टोपी मिली वई, मार्केटूं ख़तमु थी वियूं, पर हाणे इहो इनखे असांखे मुआवज़ो सुठो मिले थो ऐं हिते अजर टोपी जो ॾियारो बि हिते मल्हाईंदा आहिनि ऐं इन जे करे असांखे मुआवज़ो मिले थो
मार्केटनि में ॿियनि में सभु माना इन में वॾो फ़ाइदो आहे। असांजे गज आहिनि ऐं टोपियूं आहिनि, अजरक आहे, इहे टे शयूं आम हलंदियूं आहिनि। बाक़ी ॿियो हाणे वरी उहो थर जा लहंगा बेंगा उहो ड्रेस इहे बि माना सुठा हलंदा आहिनि। में असां हिकु गलनि ते खमीसूं ठाहे रखंदा आहियूं। उहो सॼो कल्चर जो पूरो ॾियारो मल्हाईंदा आहिनि, उन सॼो कल्चर ॾेखारींदा आहिनि। सिंध म्यूज़ियम हैदराबाद जो आईनो त तव्हांजे आॾूं पेश कयो वियो। यकीनन सिंध जी सकाफ़त, तारीख़ ऐं तहज़ीब खे ॾिसी तव्हांखे बि ख़ुशी महसूसु थी हूंदी, पर केतिरियूं ई उणायूं पिण नज़र आयूं जिन खे सिंध जी तहज़ीब जे बदनामी थियण जे लिहाज़ खां नज़रअंदाज़ कयो वियो आहे। जेकॾहिं म्यूज़ियम जी इंतिज़ामिया उहे उणायूं ख़तमु करे पंहिंजी सिंधी सकाफ़त जी हिफ़ाज़त कंदी त यकीनन सिंध अजाइब घर दुनिया जे अहम अजाइब घरनि में ॻणियो वेंदो। नाज़रीन, तव्हां सिंध म्यूज़ियम सॼो ॾिठो। हिन में जेके सियाह अचनि था घुमण जे लाइ, उहे उन्हनि जो इहो ख़्यालु आहे त हिन सिंध म्यूज़ियम में जेको असां घुमी ॾिठो त असांखे हीउ जदीद दौरु आहे, पर जदीद दौर खां जेको अॻु वारो दौरु आहे उहो असांखे यादि अची वियो। हिन में अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं रखियल आहिनि सिंध म्यूज़ियम में त जंहिंसां जेके बि शयूं आहिनि उहे ॾिसी असांखे पंहिंजो माज़ी यादि अचे थो त इंसानु कीअं ज़िंदगी गुज़ारींदो हो, कीअं हलंदो हो। पर हाणे जॾहिं त जदीद दौरु अची वियो आहे त इन्हनि शयुनि खे ॾिसण सां असांखे पंहिंजो माज़ी यादि अचे थो ऐं अहिड़ियूं शयूं थींदियूं रहनि। ऐं हिते जेकी इंतिज़ामिया आहे उन इंतिज़ामिया सिंध म्यूज़ियम खे अपडेट करण लाइ हर महीने ॿिए महीने नयूं नयूं शयूं जेके तारीख़ी शयूं हथ अचनि थियूं उहे शयूं हिते गॾु करे ऐं नवां नवां इन जा पार्ट ठाहिया वञनि था। ऐं हिते जेको नओं मीरनि जे दौर जो हुयो उहो नओं सेशन शुरू कयो लॻायो वियो आहे, जंहिंमें तलवारूं ऐं पुराणा सिक्का जेके आहिनि उहे बि हिकु महीने जे अंदरि उन्हनि अपडेट कयो आहे सिंध म्यूज़ियम खे। ऐं हिन वक़्तु सिंध म्यूज़ियम ज़फ़र काज़मी जे दौर खां वठी हिन वक़्त ताईं जेको सिंध म्यूज़ियम आहे उहा अपडेट थींदो रहे थो। ऐं मां सम्झां थो त सिंध जी जेका तारीख़, तहज़ीब, तमदन ऐं सियाहत आहे उहा समूरी हिन में तारीख़ महफ़ूज़ कई वई आहे ऐं सिंध म्यूज़ियम में समूरियूं उहे तारीख़ी शयूं महफ़ूज़ आहिनि ऐं उहे ॾिसण वटि आहिनि। कैमरामैन हुज़ूर बख़्श सां गॾु गुलाम मुस्तफ़ा सोलंकी, SS न्यूज़, हैदराबाद।